सुस्त ऐं काहिल कबाया जी कहाणी। कबाया नाले हिकु शख़्स कंहिं ॻोठ में रहंदो हो। हिकु ॾींहुं संदसि सहुरे खेसि बाग़ मां चवरा पटण लाइ तयारु कयो। संदसि सहुरे चयसि, ही 2 वॾा बोरा चवरनि सां भरे पोइ मार्केट में विकिणणा आहिनि। कबाया हाउ कयो ऐं पोइ कबाया बोरनि जे विच में डिघी काठी कामाटी वांगुरु लॻाए कुल्हनि ते रखी हलणु लॻो। उहो ॾींहुं बि ख़ासो ततल हो, गर्मी हुई ऐं बाग़ बि जबल ते चङो मथां हो। मस मथे पहुतो पर तमामु घणी गर्मी जे करे थकल ऐं उञायल महसूसु कयाई। कबाया तमामु थकी पियो हो। संदसि सहुरो त पहुचण शर्ती कम में जुंबी वियो ऐं पंहिंजी ॿोरी में चवरा चूंडे विझणु लॻो। बाक़ी बोरो कबाया जे हवाले करे खेसि पारत कयाई त कबाया बाबा मतां वेहण जी कई अथई, झटि करे कम खे उकलाए वठि जो सिजु लहंदे वेरमी कोन थो लॻे। कबाया बेदारी मंझां हिकु हिकु चवरो चूंडे ॻूण जॾे डिघे बोरे में विझणु लॻो। अञा त टाक मंझंदि हुई ऐं ऊन्हारे जो सिजु साड़ियो थिए। कबाया पंहिंजे सहुरे खे बाग़ जे कुंड में चवरा चूंडींदो छॾी पाण वञी ॿिए पासे चवरा चूंडणु लॻो। उते वरी कुझु वणनि जी थधिकार हुई ऐं गाह ऐं वलूं एॾियूं त वॾियूं हुयूं त जहिड़ो हेठि झुकियो थिए त गाह में सॼो लिकियो थिए वियो। उन जो फ़ाइदो वठी हू चूंडो करण बदिरां हिकु डिघे ॿूटे जे पासे में आराम वठणु लॻो। रखी संदसि सहुरे रड़ ते कई त कबाया, तुंहिंजो बोरो भरजण ते आयो आहे या न? ऐं मोट में कबाया वर्दी ते ॾिनसि, बसि आयो की आयो, ॼाण त ॻूण के भरियो आयो। पर हक़ीक़त में कबाया जो बोरो अञा टियों हिसो को मस थियो हो। एतिरे में कबाया जे मग़ज़ में हिकु रिथ आई ऐं चयाईं, ओ चाचा मूंखे उञ लॻी आहे। हुन रड़ करे पंहिंजे सहुरे खे चयो, आऊं पाणी पीअण लाइ हेठि थो वञा, का घणी देरि न लॻाईंदुसि। संदसि सहुरे बाग़ जे ॿिए कुंड मां चवरा चूंडींदे खेसि आवाज़ ॾिनो ऐं ताक़ीद कयो त चङो झटि कर, मोटण में देरि न कजां। पोइ त कबाया हेठि पाणी पीअण लाइ वञण जे बदिरां बोरे में अंदरि घिड़ी वियो ऐं पटियल चवरा पंहिंजे मथां वराए छॾियाईं ऐं पाण विच में लिकी वेही रहियो त जीअं ॿाहिरि कंहिंखे हू नज़र न अचे ऐं बोरे अंदरि चङी ख़ासी थधिकार पुण हुई। थधिकार जे करे ॾिसंदे कबाया खे निंड खणी वई ऐं हू निंड में पइजी वियो। होॾां कबाया जो सहुरो लगातार कमु कंदो रहियो तां जो सॼो बोरो चवरनि सां भरिजी वियो। हू कबाया लाइ हेॾां होॾां निहारियो हुन ऐं सॾु कया त कबाया किथे आहीं? पर कबाया जो को अतो पतो न पियो। संदसि सहुरे कुझु देरि लाइ हुनजो इंतज़ारु कयो पर कबाया न मोटियो। नेठि कबाया जे सहुरे पंहिंजो बोरो खणी उते आयो जिते कबाया जो बोरो रखियलु हो। संदसि सहुरे ॾिठो त कबाया जो बोरो त भरियलु पियो आहे। सो ख़ुशी बि थियसि त कबाया जहिड़े सुस्त ऐं कायल माण्हू हिन दफ़े जल्दी करे ॾेखारियो। सो सोचाईं त आऊं 2 बोरा अकेले सिर हेठि घर ताईं खणी थो हलां, कबाया पाणे पोयां पियो ईंदो। उहो सोचे हुन 2 बोरा कमाटी वांगुरु ठाहिया ऐं आस्ते करे हेठि हलणु लॻो। हिकु ई वक़्तु 2 भरियल बोरा हेठि खणी लहणु को चङो कमु ऐं ॾुखियो आसान कमु न हो, तमामु घणो ॾुखियो कमु हो। सो रखी साहिब ते पहुचाईं ऐं कबाया जो बोरो त ख़ासो ॻरो बि हो, हिकांदो ॻरो हो ऐं पोड़े दिलि में ख़्यालु कयो त कबाया शायदि लत ॾेई बोरो भरियो आहे ऐं लताड़े भरियो हुअसि। बहरहाल छोरो अहिड़ो कोई सुस्त लॻो थिए पर अहिड़ो हो कोन जहिड़ो मूं सम्झियो हो। दिलि में ख़ुशि बि थियो। ॻोठ ताईं पहुचंदे कबाया जो सहुरो घणे बार ऐं गर्मी करे थकिजी पियो। संदसि मुंहुं सॼो ॻाढ़ो थी वियो ऐं पघर खुड़ियुनि खां पिए निकितसि। पर दिलि में ख़ुशि बि हो जो हुन चङो ख़ासो माल गॾु करे वरितो हो जंहिंखे विकिणण लाइ हू दिलि घुरिया पैसा कमाइण लाइ बिल्कुलु तयारु हो ऐं ख़ुशि हो। पर घर पहुचण सां ई संदसि ख़ुशी सॼी ख़तमु थी वई।
जो जीअं ॿोर लाथाईं त कबाया जो ॿोरे मां ॿाहिरि निकिरणु। कबाया टिप ॾेई ॿाहिरि निकिरी आयो ऐं पंहिंजे चाचे खे मुस्कुराईंदे टहक ॾींदे चयाईं, चाचा सवारी लाइ महिरबानी। हाणे ॾाढी बुख बि लॻी अथमि, मुंहिंजे ख़्याल में मूंखे मानी लाइ हाणे वञणु घुरिजे ऐं मानी खायां। उहो चई हू वठी भॻो ऐं मानी खाई ठठ सां सुम्ही रहियो। कबाया जे सहुरे खे ॾाढी बाहि वठी वई ऐं दिलि में सोचाईं त हिकु ॾींहुं हिन खां प्लांत कबो ऐं बदिलो वठिबो। अहिड़ो त बदिलो वठंदो जो हमेशह लाइ यादि कंदो। 2-3 हफ़्ता गुज़रण बैदि कबाया ऐं संदसि सहुरो हिकु दफ़ो ॿीहर चवरा चूंडण लाइ वरी बाग़ ॾे रवाना थिया। संदसि सहुरे हिन दफ़े सोचियो त हाणे हिन खां पुराणो बदिलो वठंदसि। सो हिन दफ़े हिननि तमामु घणियूं वॾियूं ॻूणियूं खयूं ऐं बाग़ में पहुची ॿिन्ही ॼणनि चवरा चूंडण शुरू कया। थोरी बैदि कबाया जे सहुरे साॻिए रिथ ते अमल कंदे कबाया खे हकल कयो, अबा कम में लॻो पियो हुजां, ऐं ॼाण त पाणी ढुक पीए अचां थो। कबाया कंधे हेठि करे चवरनि में चूंड करण में मसरूफ़ हो। संदसि सहुरे जीअं महसूसु कयो त कबाया हिन तरफ़ न पियो ॾिसे, तीअं टिप ॾेई ॻूण अंदरि घिड़ी वियो ऐं पंहिंजे चौधारी चवरा पखेड़े पाण उन में लिकी वेही रहियो। कबाया जेको पंहिंजे सहुरे खे आॾी अख सां ॾिसी रहियो हो, हुन ॼण ईअं महसूसु करायो सहुरे खे त हुनखे का ख़बर ई न आहे। कलाक खनि ॿियो बि कमु कंदो रहियो। उन बैदि हथु छंडे उथी बीठो ऐं जिते सहुरो चूंडो पे कयो उते चवरे सां भरियल ॻूण ॾिसी ज़ोर सां चयो, मार, ॻूण त सॼी भरी पई आहे। ख़बर न आहे मुंहिंजो पोड़ो सहुरो हाणे पाणी पीअण लाइ वियो आहे, कॾहिं ईंदो। बहरहाल हाणे आउं वधीक तरसणु अजायो आहे, सो आउं संदसि चवरा बि खणी थो हलां ऐं पुठियां हू पाण ई पियो ईंदो। उन ई बैदि कबाया ॻूण जो मुंहुं रसे सां ॿधी चङी तरह 2-3 दफ़ा मथे ते खणण जी कोशिशि कई, पर मकरबाज़ी करे कोशिशि कयाईं खणण जी, पर न खयाईं ऐं आवाज़ु ॾिनाईं त अहिड़ी ॾाढी ॻरी आहे, अहिड़े छिप जहिड़े ॻोठ खे बाज़ार ताईं मथे ते खणी हलणु, हिन ॻूण खे खणणु मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। हाणे अलबत्त हीअं थो करियां त उनखे छिके ॻोठ थो पुॼायां। उन ई बैदि कबाया ॻूण खे छिकणु लॻो, जेका हुनजे पुठियां पथरनि ऐं बुंडनि मथां दड़नि ऐं खॾनि तां गेल बि आई ऐं टिपा खाईंदे हेठि मथे थींदी आई। जीअं त कबाया खे ख़बर हुई त संदसि सहुरो ॻूण मंझि आहे ऐं वाट ते ॻूण मां ईंदड़ अजीब आवाज़ ॾे बि ध्यानु न ॾिनाई ऐं सिधो अची शहर जे भाॼी जे मार्केट में निकितो। सिधो अची शहर में जिते भाॼियुनि जो मर्कज़ हो, मार्केट हो, उते निकितो ऐं भाॼियुनि जी दुकान वटि बि हुन ॻूण जो मुंहुं खोलियो। हुन जीअं मुंहुं खोलियो ॻूण जो ऐं जहिड़ो लेटायो त चवरनि सां गॾु संदसि सहुरो बि ॻाढ़ो ऐं टुटल फुटल चहिरो खणी ॿाहिरि निकितो। सॼो संदसि जिस्म रहड़नि ऐं संदनि सां भरिजी वियो हो। कबाया मासूमियत मां पुछियो, हेलो मुंहिंजा प्यारा सहुरा, ॻूण अंदरि तव्हां छा वेठे कयो? मूं सम्झो त तव्हां किथे पाणी पीअण विया हुआ। जवाबु ॾियण बदिरां संदसि सहुरो कयाबां जो सहुरो टिप ॾेई उथियो ऐं पासे में हिकु पियल बांठे खे खणी खेसि मारण लाइ डोड़ियो, पर हू झूनो मुड़ुसु ऐं कबाया जवान हो, सो गोई ॾेई छॾाए खांसि उतां खां भॼी वियो। पोइ त सॼो शहर कबाया जे पोयां लॻो, पर कबाया उतां पाण छॾाए भॼी वियो ऐं पोइ पंहिंजे सहुरे जे घर जो कॾहिं रुख न कयाईं। साथियो, उमेदु आहे त हिन कहाणी जो मक़सदु तव्हां सम्झी विया हूंदा। कॾहिं बि सुस्त ऐं कायल माण्हुनि सां अहिड़ी सोबत न कजे जो उहे तव्हांखे नुक़सानु ॾियनि या उन्हनि जी सुस्ती जे करे तव्हांखे को नुक़सानु थिए। सो हमेशह पंहिंजी महिनत पाण करियो ऐं वधीक इन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो, फेसबुक पेज खे फॉलो करियो। अल्लाह हाफ़िज़।